दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। ऐ ईमान वारो तव्हां ते रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि, इन जे पुठियां फ़लसफ़ो छा आहे? फ़लसफ़ो इहो आहे त तव्हां 11 महीना खाओ था, 11 महीना सुकून सां पियो था पिया, पर तव्हां जे इलाइक़नि में हिन दुनिया में अहिड़ा इंसान बि आहिनि जेको खाइण पीअण लाइ वीचारा सिकनि था पिया। उन्हनि वटि हिकु वक़्त जी मानी जो ॻढो आहे त ॿिए वक़्त जे इंतज़ार में आहिनि। अलाह करे असांखे नसीब थिए। उन्हनि ग़रीबनि जो तव्हां असांजे अंदर में एहसास पैदा थिए त ही जेका ख़ुदाई मख़लूक बुख सबब उन सबब तड़पे थी पई, इन्हनि जो आख़िर बंदोबस्त कंहिंखे करिणो आहे। रोज़ो तव्हां असांखे एहसास ॾियारे थो पियो त तव्हांजे मुआशरे में जेके बुख बदहालीअ जी ज़िंदगी गुज़ारनि था पिया, उथो उन्हनि सां गॾु बीहो, उन्हनि जे इन कैफ़ियत खे ख़त्म कयो। पर अल्लाह जी धरतीअ ते जेका मसनूई बुख जेका आहे सरमाएदारनि जाबिरनि वॾेरनि जे तरफ़ां ज़बरदस्ती मुसलत कयो वियो आहे, उन जो ख़ात्मो कयो। तव्हां 11 महीना खाओ था पिया सुकून सां, हू 12 ई महीना वीचारा खाइण पीअण लाइ बि तंग आहिनि, मुश्किलात में आहिनि। इन महीने में तव्हां असांखे इहो सबक़ मिले थो पियो उन्हनि ग़रीबनि जे जेको आहे इन एहसास खे, उन्हनि जे इन तकलीफ़ खे सम्झी करे हिन अल्लाह जी धरतीअ ते जेको अल्लाह जे मख़लूक ते ज़बरदस्ती बुख बदहाली जेको मुसलत कयो वियो आहे, उन खे ख़त्म कयो। तव्हां त बाबा 11 महीना खाओ था पिया, हिकु महीनो न खाधो त छा थी पियो? उन अल्लाह जे मख़लूक लाइ जिन वटि खाइण पीअण लाइ कुझु न आहे, गोया कि उन्हनि वटि 12 ई महीना रमज़ान आहे। हाणे तव्हां असांखे ही रमज़ान मुबारक जो महीनो मिलियो आहे, ही तव्हां असां लाइ सुठो मौक़ो आहे। हिन में बुख ऐं बदहाली वारी कैफ़ियत खे सम्झी करे जेके ज़रूरतमंद आहिनि, अल्लाह जे ॾिने मां उन्हनि जी जेका आहे मदद कयूं। अल्लाह जे ॾिने मां उन्हनि जी मदद कयूं त बाबा असां त खाऊं था पीयूं था पिया, तव्हां बि असांजे पाड़े में रहो था पिया, पेट त कंहिंखे माफ़ न आहे न, त उन्हनि जी बि तव्हां असां मदद करे सघो।